माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो मार्च 2021 सिलसिलो कहानी पेश खिदमत है मोहतरम अब्दुल गनी शर जी कहानी। उन्वान मास्टर कासिम। आवाज साकिब बबड़ो। जीअं सिज लथो रात पंहिंजा पर पखेड़ण शुरू कया त मास्टर कासिम जी औताक मेहमाननि सां भरिजी वई। मास्टर मेहमाननि जो तमाम गरम जोशीअ सां आदर भाव कयो ऐं सभिनी खां पंहिंजे पुट जे डॉक्टर थियण जूं मुबारकूं वसूल कंदो रहियो। कासिम तमाम गरीब घराणे सां ताल्लुक रखंदो हो। रईस खादिम पंहिंजी कोटा मां हुनखे मास्तरीअ जो ऑर्डर ॾींदे चयो हो त कासिम ही ऑर्डर वठ, पर ड्यूटी साॻी कंदो रहंदे, यानी तूं हमेशा वांगुरु मुंहिंजी ज़मीनुनि जी सार संभाल कंदे। बिज भाण दवाउनि स्प्रे खां वठी हारिन नारिन कुड़मिन कासबिन तपेदारनि ऐं दलालनि जो हिसाब तुंहिंजे हवाले हूंदो। कासिम हूअं ई वॾेरे जी चाकरी कंदो हो, पर मुफ्त जी मास्तरी मिलण खां पोइ त जीउ जान सां ख़िदमत गुज़ारीअ में जुंबी वियो। वक़्तु गुज़रंदो रहियो, काफ़ी साल गुज़री विया। इन ई अरसे में मास्टर कासिम न कॾहिं स्कूल वियो ऐं न वरी कंहिं ॿार खे पढ़ाई। रईस जे ॿधे बाने हुजण जो फ़ाइदो इहो थियुसि जो मास्टर कासिम ॾींहों ॾींहुं ख़ुशहाल ऐं मालामाल थींदो रहियो। ॻोठ जे स्कूल जा ॿिया उस्ताद हुनजी उथणी वेहणी, रख रखाव ऐं कपिड़े लटे तोड़े खाइण पीअण ऐश इशरत ते बि हैरान थींदा हुआ त हसरत बि कंदा हुआ। किन खे वरी इन ॻाल्हि जो ॾुख खाईंदो हो त हू ॻोठ जे ॿारनि जो मुस्तक़बिल विकिणी दौलत जा ढिग पियो गॾु करे। मास्टर कासिम पंहिंजा ॿार वेझे शहर जे सुठे स्कूल में पढ़ाइण लॻो। हुन पंहिंजे पुट खे सेल्फ फाइनेंस ते डॉक्टरी पढ़ाई, पर हुन जे पुट जी मेडिकल शोबे सां दिलचस्पी हुई कान, तंहिं करे हर भेरे पियो फेल थींदो हो। कासिम सूखड़ियूं पाखड़ियूं ऐं रिश्वतूं ॾेई पुट खे पास कराईंदो रहियो। सो इन रीत फ़क़ति पैसा ख़र्च करे पुट खे डिग्री ॾियाराई। ॻोठ जे नेक मर्दनि, चङनि मुड़सनि, ज़मींदारनि ऐं सरहदीअ वारनि खे कोठाए शानदार दावत रखे। साॻे ॻोठ में हिकिड़ो झूनू हमरा ख़ैरदीन बि रहंदो हो, जंहिंजी इहा ख़ुसूसियत हुई त हू सच चई ॾींदो हो। अॼु जीअं ई हुनखे मास्टर कासिम जे पुट जे डॉक्टर थियण जी ख़ुशीअ में दावत जी ख़बर मिली त बिना कोठ जे ई मास्टर कासिम जी औताक ते वञी पहुतो। दावत में अमीरनि जे विच में ही ग़रीब झूनू ॼण बघनि में को अकेलो हंज हुजे। केरु निहारेसी कोन पियो, पर पाण सभिनी खे गौर सां ॿुधी रहियो। कंहिं महिमान कासिम खे चयो, तव्हांजो पुटु हाणे ॻोठ जे बीमार माण्हुनि लाइ वॾो सहारो बणिजंदो। हितां जे माण्हुनि खे घर वेठे दवा दरमल मिली पवंदी। हाणे हर कंहिंजो हिते ई इलाज थींदो। इन खां अॻु जो कासिम कुझु चवे, झूने ख़ैरदीन जो पड़ाॾो कंदड़ आवाज़ ॿुधण में आयो। हथाई मास्टर जे हथाई डॉक्टर पुट खां इलाज कराइण खां बहितर आहे त ॻोठ जा माण्हू ख़ुदकुशी करे छॾी।